अल्लाह जे कुरान फरमायो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा व इन खिफ्तुम अल्लाह तअदिलू फवाहिदा। रब फरमाए तो त निकाह कयो बिन सा तिन सा चैन सा जेकरे व इन खिफ्तुम अल्लाह तअदिलू फवाहिदा। जेकरे तव्हां में एतरी मर्दानगी ना है, तव्हां में एतरी हिम्मत ऐं कुवत ना है, तव्हां उन्हनि ॿिनि टिनि चइनि निकाहनि वारी औरतुनि सां हक़ नथा करे सघो, इंसाफ़ सां हली नथा सघो। व इन खिफ्तुम अल्लाह तअदिलू, जेकरे तव्हां अदल इंसाफ़ सां ॿिनि घर वारियुनि खे गॾु रहाए नथा सघो। रब जे क़ुरान तालीम ॾिनुई त पोइ रब फरमाए फवाहिदा, पोइ हिकिड़ी औरत किताबे लाजवाब जे लाइ असां अर्ज़ कंदासीं पीर तरीक़त रहबर शरीयत वली इब्ने वली पीर साईं शफीउल्लाह अल मरूफ मुनव्वर साईं। चो सुभान अल्लाह। पाणी दा असांजे दिलनि खे मोहब्बत सां महकाईंदा। अल्लाह 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 अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों वीडियो के लाइक नहमदहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम। असांजे मोहम्मदी टीवी चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अम्मा बाद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल अमीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलास व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तअदिलू फवाहिदा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सफ़ा भला रोज़ेदार वेठा आहियो जा माशाअल्लाह। साईं क़िबला ख़लील अहमद ॿुधायो ऐं मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, लंगर बि हले थो पियो। जेके नेराना वेठा उन्हनि ते मयार न आहे, जेके खाई आया उहे त मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ो। भली कई भौरन जो वास वठण आया, भली कई भौरन जो वास वठण आया, तनी खे कौरन न ॾिना हंधयाव में। स्टेज ते वेठल काबिल कदर लाइक़ सद एहतराम सैयदी मुर्शिदी हज़रत क़िबला पीर दिलबर साईं दामत बरकातुहुल आलिया, पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला पीर खलील अहमद जान नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया व दीगर स्टेज ते वेठल उलमा किराम, हुफ़ाज़ किराम, सैयद सादात व सामईन व नाज़रीन। आऊं तव्हांजे साम्हूं हिक गुनहगार ज़र्र बेमिक़दार एतिरनि जमी सालिहीन बंदनि जे साम्हूं बीही करे ॻाल्हाइण जे क़ाबिल न आहियां। ही साईं जन जी ज़र्र नवाज़ी आहे। मूं कमज़ोर खे ज़ईफ़ खे अव्हां जे साम्हूं चंद मिंट ॻाल्हाइण जे लाइ इरशाद फरमायूं। मैं इस करम के कहाँ था लायक, मैं इस करम के कहाँ था लायक, ये तो हुजूर की बंदा परवरी है। दोस्तान मोहतरम, अज दरबार आलिया दिलबर आबाद जे हिन पिड़ में काफ़ी वक्त का बाद में अव्हां नेकन सालिहन की ज़ियारत जो शरफ नसीब थियो। अज हज़रत क़िबला साईं जिन जे साहिबजादे ऐं संदन जी दुख्तर नेक अख्तर जी शादी खाना आबादी जो प्रोग्राम, जंहिंमें साईं जन फरमाईंदा आहिनि त असांजो औलाद ऐं बच्चा असांजा फ़क़ीर आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह पाण के भी बच्चे के न विसारियूं
पंहिंजे ख़ुशी में हर हिक खे दावत ॾेई संदन जे इहा करम नवाज़ी जो अल्हम्दुलिल्लाह हिन एॾे अज़ीम शान जमे गफ़ीर खे शादी जे हिन पुरवकार तक़रीब में ॾिसी यकीनन हर हिक माण्हू जी दिल बाग बहार थी रही आहे। कंहिं अहले दिल चयो ए बाद सबा तू गुलरान विछाए राहुन में ए बाद सबा तोखे ख़बर आहे मेहमान असांजा अचणा आहिनि। ए बाद सबा तोखे ख़बर आहे मेहमान असांजा अचणा आहिनि। तू गुलरान विछाए राहुन में असीं नेण विछाइण वारा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह इंतजामियात खे ॾिसी करे उन्हनि जी पुरजोश इस्तक़बाल लंगर नियाज़ हर लिहाज़ सां हिन शादी जे पुरवकार तक़रीब खे ॾिसी करे दिल ॾाढी ख़ुशि आहे। अल्लाह तबारक व तआला सभिनी खे शाल अहिड़ियूं बचनि जूं ख़ुशियूं नसीब फरमाए। दोस्ताने मोहतरम, आउं ज़्यादा वक़्तु न वठणु चाहींदुसि। गौसे आज़म जे 11 शरीफ़ जो महीनो आहे। 11 मिंट या 12 वारे जा 12 मिंट ज़रूर वठंदो मां। अल्लाह अल्लाह ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह सफ़ा ख़ामोश आहियो। वरे त नंगर न कयो त वाले इन आसरे में वेठा आहियो। ॾाढे कयो अल्लाह अल्लाह। भाइरो ॿुधो, अॼु तव्हांखे हिन शादी जे प्रोग्राम में इन जे लाइ सॼो वियो त फ़क़ीरो ॾिसो मुर्शिद उहो आहे जेको पाण बि शरीयत ते हले त पंहिंजे मुरीदनि ऐं ग़ुलामनि खे बि मुस्तफ़ा जी सुन्नत ते हलाए। तव्हां ऐं असांजे बिरादरुनि में शादियूं थींदियूं आहिनि, ॻाइणा ईंदा, फनकार ईंदा, रंडियूं नचंदियूं, उन्हनि ते पैसा ऐं नोट घोरे करे नफ्स ऐं शैतान खे ख़ुशि कयो वेंदो आहे। उन शादी जे अंदरि जिते ग़ैर शरई कम थींदा आहिनि उन शादी में शैतान ख़ुशि थींदो आहे। अॼु हिन 15वीं सदी जे दौर में अहिड़ो रहबर कामिल जे तालीम ॾिनी त शादियूं हीअं थींदियूं आहिनि जंहिं शादी जे अंदरि मदीने वारो घोट बि राज़ी त अर्शन वारो रब रहमान बि राज़ी। जंहिं शादी में ॻाइण वॼाइण थियनि, जंहिं शादी में शराब ठर्रा हीरोइन चर्च इस्तेमालु थिए, ॻाइण वॼाइण थियनि, उन में शैतान राज़ी थींदो आहे। मुंहिंजा अलील भाउ, अॼु जंहिं शादी जे अंदरि अल्लाह जो क़ुर पढ़ियो वञे, नबी जो शान पढ़ियो वञे, अरे स्टेज ते ॾिठो अहिड़ा अहिड़ा नूरानी चेहरा जिन जे हली वञी ज़ियारत करणु घुरिजे। हे त दिलबर साईं जो एहसान आहे जे हिकु स्टेज ते अहिड़ा नूरानी चेहरनि जा दीदार कराए छॾिया। ज़ियारतुल औलिया कफ़ारतुल ज़ुनूब, अल्लाह वारे जी ज़ियारत गुनाहनि जो कफ़ारो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अॼु दीदार बि कंदा वञो त पंहिंजे गुनाहनि खे बि धुआरींदा वञो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, तव्हांजे साम्हूं अॼु शादी जी तक़रीब जे निस्बत सां अल्लाह जे पाक कलाम मां आयत शरीफ जा कुझु हिस्सो मुतलावत करे ॿुधो। अल्लाह जे क़ुरान फरमायो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तअदिलू फवाहिदा। रब फरमाए थो त निकाह कयो ॿिन सां, 3 सां, चैन सां।
जेकरे इन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाहिदा, जेकरे तव्हां में एतरी मर्दानगी ना है, तव्हां में एतरी हिम्मत ऐं कुवत ना है, तव्हां उन्हनि ॿिनि टिनि चइनि निकाहनि वारी औरतुनि सां हक़ नथा करे सघो, इंसाफ़ सां हली नथा सघो। व इन खिफ्तुम अल्लाह तादिलू, जेकरे तव्हां अदल इंसाफ़ सां ॿिनि घर वारियुनि खे गॾु रहाए नथा सघो, रब जे क़ुरान तालीम ॾिनुई त पोइ रब फरमाए फवाहिदा, पोइ हिकिड़ी औरत ई तव्हांजे लाइ काफ़ी आहे। उन औरत सां जेके तव्हां पसंदि कयो था उन सां निकाह कयो। यादि रखो ज़िना खां बचण जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त तव्हां जूं ज़ालूं तव्हांजे गुनाहनि खां ढालू आहिनि। अॼु दजाली दौर, फितने फसाद जो दौर, उरियानी नीम बरहनी बेपर्दगी औरतुनि जो सरे आम बाज़ार ऐं गाॾियुनि में हलण, हिन दौर जे अंदरि फ़क़ीर जो पंहिंजी फ़क़ीरी खे बचाइण ॾाढो मुश्किल आहे। इन जे लाइ रब फरमायो त तव्हां निकाह कयो। मुंहिंजा दोस्तो निकाह करण अल्लाह जो अमुर आहे, मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। मुझे लजपाल नबी हजरत अम्मा आयशा सिद्दीका खां सवा जेके निकाह कया उहे बेवह हुयूं, छो त उन दौर जे अंदरि जंहिं औरत जो मुड़ुस मरी वेंदो हो उनखे मनहूस सॼो वेंदो हो, उनखे बदबख्त सॼो वेंदो हो। घर में रहण उन जे लाइ तमामु मुश्किल हुयो। आमिना जे लाल इन गंदी रस्म खे पार पचण जे लाइ सैयदा अम्मा खदीजतुल कुबरा सां पहिरियों निकाह कयो। जंहिं निकाह हज़रत अबू तालिब करायो उन टेम ते मदीने वारे साईं जी उमिरि 25 साल हुई, अम्मा खदीजतुल कुबरा जी उमिरि 40 साल हुई। मालूम थियो त नंढी उमिरि जे अंदरि जेकॾहिं वॾी औरत अव्हां जे जेकॾहिं मिले थी त तव्हां उन सां निकाह कयो त इहो निकाह बि मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। पाक पैगंबर खाद में छा धरती ते हालत हुई, धरती उजड़ी चुकी हुई। मानू लात मन्नात जे अॻियां पूजण जे लाइ सिर झुकाईंदा हुआ, के सितारनि जा पुजारी, के बाहि जा पुजारी, के मंदरनि जे अंदरि पत्थर ऐं काठ जे ठहियल मूर्तियुनि जा पुजारी बणिजी विया। हिन उजड़ियल धरती खे, हिन धरती ते रहंदड़ इंसान खे आबाद करण ऐं ज़िंदगी गुज़ारण जो सलीक़ो ऐं तरीक़े सेखारण जे लाइ रब्बे ज़ुल जलाल आमिना जे लाल खे मोकिले एहसान फरमायो। सुभान अल्लाह। मुद्दत दी उजड़ी धरती को वसावन कम मोहम्मद दा, सबब केड़े कनू दुनिया ते आवन कम मोहम्मद दा। अरे सुभान अल्लाह। है सबब केड़े कनू दुनिया ते आवन कम मोहम्मद दा, मुद्दत दी उजड़ी धरती को वसावन कम मोहम्मद दा। कामिल रहबर रहनुमा अल्लाह तबारक व तआला शाल असांखे इन ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आका जे ग़ुलामनि जो शान दुनिया ते रब मीनारे पाकिस्तान में ॾेखारियो। मोरे वारा ॾिसो, मीनारे पाकिस्तान में पेर में टंगुनि खां माज़ूर मर्द मुजाहिद, नामूस रिसालत ते पेरे ॾियण वारो, ख़त्मे नबुव्वत जी हिफ़ाज़त करण वारो, जेको बज़ार में माज़ूर व्हील चेयर ते पियो हले, मदीने वारे जी सची ग़ुलामी मुंहिंजा तो दुनिया जे अंदरि रब ॾेखारियो। मुंहिंजे आका जे ग़ुलामनि जो शान ॾिसो ॾिसो, के ज़िंदह लीडर जे सॾ ते एतिरो अवाम न आयो जेको हिन मर्द कलंदर जे जनाज़े ते जमे गफ़ीर गॾु थियो। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह।